चीलिहार भरसा गोठ खोड़मियों जे रहवासिन जुम्मो पुत्र संभू तगू पुत्र राणू अकरड़ू पुत्र थानू डोंगरू पुत्र बख्तू ऐं ॿियनि ॻोठाणनि पारां प्रेस क्लब चीलिहार आॾो नारेबाज़ी ऐं मुज़ाहिरीन जो चवणु हो त असांजे ॻोठ जो ऐं असांजी बिरादरी जो बासण नाले गुलाब भील पुत्र मनू भील घरनि जे भरिसां पयल आसाइशी सरकारी ज़मीन जेको असां ॻोठ वारनि जे चौपाए माल जे चढ़ण जे हवाले सां गौचर तौर छॾियल आहे, जिते रुगो असांजे ॻोठ जो बि न पर असांजे ॻोठ में पाणी जी तुराई जी सहूलियत हुजण करे भर वारनि ॻोठनि जो चौपायो माल पिणु पाणी पीअण खां पोइ उते वणनि हेठां वेही साही पटण खां पोइ उते चरंदो आहे। मज़कूरा बासर गुलाब भील उते आसाइशी ज़मीन तां वण वधे पोखे छॾी आहे। असां ॻोठाणनि पारां मना करण ते आसाइशी ज़मीन छॾण बदिरां असां ॻोठाणनि खे ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असीं कमिश्नर मीरपुर ख़ास डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं ॿियनि वफ़वारनि खां मुतालबो था करियूं त हिन बासर जी धमकियुनि जो नोटिस वठंदे हिन गौचर वारी ज़मीन तां इन बासर जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।